हाणे संगीत ऐं गाननि जी प्रस्तुति त थी वयूं, पर डांस जो हिकु पंहिंजो अलॻि ई अंदाज़ हूंदो आहे। असांजो सिंधियुनि जो इष्ट देव झूलेलाल आहे, जंहिं नसलपुर जे सिंध में सिंधियुनि जी मिर्ख शाह खे सबक़ सेखारण लाइ अवतार वरितो हो। सही आहे न? असांजो सिंधियुनि जो झूलेलाल असांजो सिंधियुनि जो इष्ट देव आहे। ऐं हाणे असांजा नंढा नंढा ॿार होजमालो जी शुरूआत कंदा झूलेलाल जे गीत सां। त अचो असां पंहिंजे मोबाइल खे ऑन कयूं ऐं पंहिंजे ॿारनि जो लाइव परफॉर्मेंस दुनिया खे ॾेखारे करे ॿारनि खे फेमस कयूं। त जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो नंढे नंढे गुलड़नि जो। उन खां पहिरीं गुड न्यूज़, प्रोग्राम के एंड में अनमोल कैटरर्स मिस्टर आहूजा के तरफ से सब बच्चों को गर्मा गर्म नाश्ता और दरबार की तरफ से प्रसाद। तालियों से स्वागत कीजिए डांस ग्रुप का। ये नन्हे फूल तब महकते हैं जब खुदा की नीली छतरियां तनती है। ये नन्हे फूल तब महकते हैं जब खुदा की नीली छतरियां तनती है। इन नन्हे मुन्ने फरिश्तों के लिए जोरदार तालियां तो बनती है। जोरदार ताड़ियूं थी वञनि नंढड़े नंढड़े गुलड़नि जे लाइ।